शामिल थींदो कीमो 1 किलो, बसर 2 अदद, टमाटा 2 अदद, अधु प्याली तेल जी, सावा मिर्च 5 अदद, गरम मसालो 1 चमचो भरियल, ॻाढ़ा मिर्च 1 चमचो, धाणा 1 चमचो, लूण हस्बे ज़ाइक़ा, हेड 1 चमचो, थूम अदरक 2 चमचा भरियल, ज़ीरो 1 चमचो। कढ़ाई कीमो ठाहिण जे लाइ असांखे तेल खपे। थूम अदरक जो पेस्ट विझंदासीं। गरम मसालो विझंदमि। कीमो शामिल कंदमि। कीमे खे असां चङी तरह भुञी करे हिन में टमाटा शामिल कंदासीं। टमाटा पंहिंजो पाणी छॾींदा आहिनि, इन खे हाणे दम ॾींदासीं।